जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 16 नवंबर 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास शुक्ल पक्ष जी टीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी उन्हनि जो सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमाम सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमाम कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ही रहंदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे धन जी प्राप्ति थी सके। गाय के चारो खाराइण अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पारिवारिक सुख प्राप्ति थियण जी संभावना आहे। संतान पक्ष में भी काई ना काई खुशखबरी मिली थी सके। जीवन साथी जो हुननि खे अॼु पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति भी अॼु थी सके। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। कोई अटकियल कम भी पूरो थी तो सके, तॾहिं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। मान सम्मान में भी अॼु वृद्धि थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी संभावना आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमाम स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सके त अॼु कोई भी भगवान शिव जे मंदिर वेंदा, हुन ते जल ऐं खीर चाढ़ण अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमाम ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान गणेश जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमाम सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य अॼु कार्यस्थल ते तव्हांखे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी तमाम सुठो रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कम शुरू करण अवॉइड करणो आहे, न त अधिक धन खर्च थियण जी या धन हानि जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य तमाम सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। हेल्थ जा टिप्स। त अॼु जे ज्ञान जे पिटारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं कि तव्हांखे जीअं हाणे सर्दियूं अचण चालू थींदियूं, त तव्हांखे कीअं पंहिंजे हेल्थ में सुधारो आणणो। त अॼु जीअं माहौल ऐं समय चेंज थी वियो आहे, तव्हां ॾिसंदा आहियो कि जेकी भाजियूं असांखे सीज़नल मिलंदियूं हुयूं, अॼु 12 ई महीना सभु कुछ मिलण चालू थी वियो आहे। पर उहे जेके हूंदा आहिनि उहे इंजेक्टेड हूंदा आहिनि ऐं आर्टिफिशियली ग्रोन थींदा आहिनि, त हुन में एतिरी पौष्टिक आधारो नथो मिले। हुन सां जाम बीमारियूं भी थियनि थियूं।
साण ई साण शरीर में काई ना काई पीड़ा भी ईंदी थी रहे। त तव्हां ॾिसंदा हूंदव घर में तव्हांजा जेके वॾा आहिनि उहे हमेशह चवंदा आहिनि कि जीअं जीअं मौसम चेंज थींदा आहिनि तीअं तीअं भाॼियूं बि तव्हांखे चेंज करणु खपनि। त जीअं हाणे थधियुनि जो सीज़न चालू थींदो त तव्हांखे जीअं मटर थिया, गजरूं थियूं, सरसों थियो, मकई थियो, हे सभु खाइणु तमामु पौष्टिक मञियो वेंदो आहे। हुन सां तव्हांजो स्वास्थ्य बि सुधरंदो ऐं तव्हांखे बल बि प्राप्त थींदो। त अॼु जो ज्ञान जो पिटारो थोरो अलॻि आहे, मां मञा थो, पर इहो चवण बि जाम ज़रूरी हुयो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि इहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइजो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विकास जी जो, जेके पूना महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कैरियर में जाम तकलीफ़ थी अचे। त विकास जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां 2-3 महीननि जी सिर्फ़ु ॻाल्हि आहे। तव्हां उहो टाइम कढी वठो। तेसि ताईं नियमित तौर सां मंगल जे ॾींहुं ऐं छंछर जे ॾींहुं तव्हां हनुमान मंदिर वञणु शुरू कयो त तव्हांजा सभु विघ्न ऐं बाधा जेकी तकलीफ़ूं अचनि थियूं हनुमान जी दूर कंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।